वक़्त में शौक़िया हिस्सो वठनि था, मेंबर थियण लाइ हिस्सो वठनि था, वज़ीर थियण लाइ हिस्सो वठनि था। असीं सिर्फ़ पंहिंजे हक़नि जदोजहद करे सिंध जी सियासी तारीख़ में जेके नाला हमेशा अमर रहंदा आहिनि, इन्हनि मां हिकु अज़ीम नालो आहे शहीद फाज़िल राहू। हिन मर्द मुजाहिद पंहिंजी ज़िंदगी जो हर लम्हो सिंधी अवाम जे हक़नि, ज़मींदार ज़ुल्म, फ़ौजी आमरियत ऐं मरकज़ी इस्तेहसाल ख़िलाफ़ जदोजहद में गुज़ारियो। फाज़िल राहू न रुगो सियासतदान हो, पर हिकु तारीख़, तहरीक, हिकु फ़िक्र ऐं हौसले जो नालो हुयो। फाज़िल राहू 21 अगस्त 1934 ते ज़िले बदीन जे ॻोठ राहू की बांगली में जनम वरितो। हू हिकु सादी ज़मींदार ख़ानदान सां तालुक़ रखंदड़ हो। नंढपिण खां ई महिनत, हमदर्दी ऐं इंसाफ़ जे जज़्बनि सां भरपूर हो। तालीम पाइण खां पोइ हिन ज़मींदारी करणु शुरू कई, पर जल्द ई खेसि अहसासु थियो त सिंध जे ग़रीब हारियुनि ऐं मज़दूरनि ते ज़ुल्म थी रहियो आहे। इहो अहसासु ई संदसि जदोजहद जो आगाज़ बणियो। फाज़िल राहू पंहिंजे सियासी सफ़र जो आगाज़ 1950 ईस्वी जे ॾहाके में कयो। शुरूआत में हू मक़ामी सतह ते हारियुनि जे हक़नि लाइ आवाज़ उथारण लॻो। संदसि रिश्तेदार ऐं साथी चवनि था त फाज़िल राहू में लीडरशिप कुदरती हुई। हू हर माण्हू जे दर्द खे पंहिंजो दर्द सम्झंदो हो। 1960 ईस्वी वारे ॾहाके में जॾहिं जनरल अयूब खान जी फ़ौजी हुकूमत हारियुनि खे संदन हक़नि खां महरूम रखियो, तॾहिं फाज़िल राहू खुलियल लफ़्ज़नि में मुज़ाहिमत कई। हिन सिंध जी ज़मीन ते कब्ज़े, पाणी जी विर्छ ऐं दकियानूस सोच जे इस्तेहसाल ख़िलाफ़ तहरीकूं हलायूं। हिन दौर में ई हू अवामी सियासत जो वॾो नालो बणिजी चुको हो। फाज़िल राहू खे सभ खां वधीक शोहरत हारी तहरीक ज़रिए मिली। हिन 1968 में सिंध हारी कमेटी जो बुनियाद विधो ऐं हारियुनि खे मुनज़्ज़म करण लाइ ॻोठ ॻोठ वञी जलसा कया। संदसि नारो जेको ज़मीन ते कारी करे सो हिन जो मालिक आहे, सिंध जे ॻोठाणनि जी ज़बान ते आम थी वियो। 1970 वारे ॾहाके में फाज़िल राहू साईं GM सैयद जी क़यादत हेठि GS हिंद तहरीक सां वाबस्ता थियो। हिन तहरीक में हू सिंध जे हारियुनि, मज़दूरनि ऐं शागिर्दनि जो नुमाइंदो बणिजी उभरियो। फाज़िल राहू जी तक़रीरनि में अवामी लहजो, ॾुख ऐं धरती सां बेइंतहा मोहबत जो इज़हार हूंदो हो। अॼु शहीद फाज़िल राहू जी 39 वरसी मल्हाई पई वञे ऐं राहू की में हिकु पुरवकार तक़रीब मुनक़िद कई वई आहे।